उम्मीद है दोस्तों सब ठीक ठाक होंदो। अज असां शहबाज शरीफ के बारे में ॿुधाई ॻाल्हियूं कंदासीं जंहिं तमामु चोटीअ खां वधि महांग करे छॾियो आहे। प्यारा दोस्तों अचो त हिननि प्यारनि दोस्तनि खां महांग जे बारे में पुछा कयूं त हिननि खे इमरान खान क़बूल आहे या शहबाज शरीफ क़बूल आहे। प्यारा दोस्तों हे असांजो प्यारो दोस्त सालक अली चांडियो साहब खां पुछूं था जेको तव्हांखे नई हुकूमत के बारे में ॿुधाईंदो। नई हुकूमत सुठी या गुज़िरियल इमरान खान साहब सही हो। ॾिसो प्यारा दोस्तों अचो हे अॻिते हली तव्हांखे दोस्तनि जो दीदार। इहा जेका तोखे हींअर मोटरसाइकिल आहे इहा दोस्त खपाईंदे जा जेको आहे एॾे को मुंहिंजी त सलाह आहे बहितर आहे त तूं गॾा गॾु वठि साइकिल वठि जो तेल खां ख़र्च खां बची। उहो इहा मुंहिंजी सलाह तोखे सुठी आहे। बाक़ी हिन हुकूमत त जेको आहे थोरो रेल ते टपड़ करे छॾिया असांजा। तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? भाऊ इहो तव्हांजी ॻाल्हि वाकई वज़न आहे मोहम्मद अतर साहब। छो त हे चाहे बि इहो थो त ग़रीब आवाम तरक़ी न करे जहिड़ो पिलकारनि त या जे गाॾियूं असांखे खपाए गॾा गाॾनि जी माठ करे पासो वठिणो पवंदो। छो त हे ज़ुल्म आहे। हाणे 150 ॿ कमाइण वारा ग़रीब माण्हू ऐं आवाम वीचारे जो छा थींदो काॾे वेंदा। जहिड़ो हथु आहे त ईअं ई थींदो। तव्हां सही चओ। भला हाणे नई इलेक्शन में वोट कंहिंखे ॾियणु खपे शहबाज शरीफ खे या इमरान साहब खे? केरु बहितर आहे हिननि ॿिन्ही मूं? इहो पुछूं था आशिक़ अली तारी साहब को। अस्सलाम वालेकुम दोस्तों। असां दरअसल शायद वोट ॾींदासीं इमरान खान खे। हिननि बड़ा ना करे छॾिया। छा ग़रीब करे गाॾी हलाइण खां महांगी थी आहे। जो 150 रुपया लीटर हो त 200 ते वञी पहुतो आहे। उन जे करे हाणे असां गाॾियूं कोन था कयूं। हाणे असां कईंदासीं साइकिल वठणु हा न। छा आहे त इहो अहिड़ो महांग छो आहे, अहिड़ो महांग छो आहे जो कॾहिं बि न छो आहे। हिननि बड़ा महांगा जी चोटी करे छॾी आहे मथे। हिन खे ख़बर न आहे त ग़रीब माण्हू 200 रुपया कमाइण वारो छा गुज़रान कंदो हुयो, छा खाए, छा बचनि खे खाराए, छा पाराए उन्हनि खे लटा वठे कपिड़ा वठे ईद जा, छा ॿार खाइनि। अहिड़ो बड़ा ना कयो आहे न शहबाज शरीफ। इहो नथो सोचे त ग़रीब काॾे वेंदा। ठीकु आहे फ़क़ीर आशिक़ अली। हाणे मुंहिंजी त सलाह आहे त हाणे इहा मोटर साइकिल जेका तव्हांखे आहे इहा महिल सां खपायो ऐं चढ़ो गॾा गाड़ ते चिंगजीअ ते जा हलायो साइकिल। हाणे साल करे तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे अदा हिन नई हुकूमत जे बारे में? या भला हथियार खणो। अदा मुंहिंजी सलाह इहा ई आहे त हाणे असांजी आवाम ते फ़ैसिलो आहे। इलेक्शन में हाणे आवाम खे हक़ आहे त हींअर वोट खणी उन्हनि जे ख़िलाफ़ु क़दम खणनि ऐं उन्हनि जी मर्ज़ी आहे त हाणे कंहिंखे वोट ॾियनि। इलेक्शन में असां चऊं था त इमरान खान सही हो। छो त भला घटि में घटि सस्ताई थो ई न। हे जीअं आयो आहे त उन कोई मन कमु वधाए न त इहो ज़ुल्म आहे आवाम सां। पर हाणे असांजी आवाम क़दम खणे। हाणे आवाम जो कमु आहे त फ़ैसिलो ॾिए त कंहिंखे वोट ॾियनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो वीडियो तव्हांखे उमेदु आहे ॾाढो सुठो ऐं अच्छो बहितर लॻो हूंदो। जेको नई हुकूमत जे हिसाब सां ॻाल्हायो दोस्तनि प्यारनि। महांगाई तमामु चोट चढ़ी वई आहे। दोस्त ख़ुदकशी करण लाइ तयारु थी विया आहिनि। के पाण खे पेट्रोल ॾेई साड़नि था, के पाण खे मथां कमरनि थो चढ़ी बुल ॾेई पाण खे मारनि था, के पाणी में ॿुॾी मरनि था। दोस्तो अॼु उमेदु आहे त तव्हां हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कयो, लाइक कयो ऐं असांजे पेज खे फॉलो कयो। यूट्यूब चैनल ते अहमद ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो जीअं हर न्यू वीडियो अचण वारो असांजो तव्हां प्यारनि दोस्तनि ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान ज़िंदाबाद। दोस्तो ये असांजो चाचो लाल बख्श चांडियो आहे जंहिंखो इंटरव्यू वठूं था त नई हुकूमत जेका इहा शहबाज शरीफ जी इहा सही आहे या इमरान खान सही आहे जो महांग तमामु चोट चढ़ी वियो आहे? चाचा तव्हांजो छा ख़्यालु हुजे साहब जे बारे में? उहा हुकूमत सही आहे या इमरान खान जी सही आहे? पर सही कहिड़ो हुकुमरान आहे? जीअं मिसाल साईं भुटे जी बादशाही अदलो इंसाफ़ हो साईं। जीअं अदल इंसाफ़ हुयो हींअर अदल इंसाफ़ ॿियो हलियो। महांगाई जे बारे में पुछी। महांगी जे बारे में था चओ न त हूअं मिसाल हिकिड़ो ग़रीब गुरबो मिसाल हिकिड़ो हर परेशान आहे। के त हिन हुकूमत में ख़ुदकशी करणु चाहिनि था। हेॾो महांगा असां बचा था थींदासीं। हेॾे चाचा कैमरा ॾिस हिते ॻाल्हाए। हेॾे कैमरा ॾिस। असां बचा था थींदासीं या छा कंदासीं ॿुधी साईं? जी जी। त असांजो वक़्तु बि जेको आयो अॻ में मज़दूरी घणी थी हले, घणी ॾियारी आहे तव्हांजी, घणो तव्हांजो ख़र्चु आहे उहो असांखे ॿुधायो त तव्हांजी मज़दूरी सॼे ॾींहं जी ॾियारी घणी? मज़दूरी त हींअर बचनि था त हुन में हाज़िर थो हो न। कहिड़ी मज़दूरी आहे असांजी साईं? कहिड़ी मज़दूरी आहे? ॾियारी तव्हांजी घणी थी ठहे? छा थी ॾियारी ठहे? या 200 रुपया ॾियारी, घर जो ख़र्चु वञे त 500 रुपया वञूं काॾे? हा साईं। 200 रुपया मज़दूरी ऐं तेल महांगा, हर शइ महांगी थी वई। वञूं घर त बचड़ा असांजा चवंदा असांखे त मिसाल परेशान असांखे वॾा